उन्होंने यथार्थ लिस्ट रखी जंहिं लिस्ट तां छबलदास जी जीते आया उहा फर्जी कीअं थी? जॾहिं असां वोट ॾिनासीं तॾहिं फर्जी कोन हो, ऐं अॼु जॾहिं असां ॿिए प्रत्याशी था कढियूं त यानी माना फर्जी संस्था थी वई। जय झूलेलाल। मां हरीश असरानी मुखी ऐं पूर्व अध्यक्ष चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर 2010 में अध्यक्ष रही चुको आहियां ऐं हिन जेका 11 मेंबर जी कमेटी हुई उन में भी मेंबर रही चुको आहियां। असां न्यायालय में शरण वरितीसीं, असांखे फार्म न ॾिना विया ऐं असांजी पंचायत खे फर्जी चयो वियो। इहो ॾाढी रिक्वेस्ट कई मां सभिनि सां, अमर गुरबानी जो फ़ोन हो, छबलदास जी जो हो, पंकज खे फ़ोन कयासीं। हुननि चयो भई तव्हांजूं पंचायतूं फर्जी आहिनि। शास्त्री नगर पंचायत 40 साल पुरानी आहे ऐं 2009 में मां जनरल सेक्रेटरी, 2004 में मां चुनाव लड़ी चुको आहियां। 1999 खां असां सहभागिता चेटीचंड में निभाई आहे। असांजी पंचायत मां 2 फार्म वेंदा आहिनि, हिकिड़ो 1/2 सेक्टर जो 4-5 उनखे ई फर्जी पिया ॿुधाई कि तव्हांजी पंचायत फर्जी आहे। ॿियो पंकज जी चवनि था भई तव्हां घर जा फ़ोटो ॾिना, वोट में का पाबंदी कोन्हे, वोट चेटीचंड जा आहिनि, जेको वोट ॾियणु हलंदो फार्म में उनजा फ़ोटो ॾिना वेंदा। असांखे न्यायालय जी 7 तारीख़ मिली आहे, जेको कोर्ट फ़ैसिलो कंदी असांखे मान्य आहे। घर घर वञी करे जेका जिम्मेदारी छबलदास जी अमर गुरबानी खे ॾिनी आहे, फार्म ॾियणु न ॾियणु असांजी अपील आहे समाज सां। असां दुखी मन सां कोर्ट विया आहियूं, असां लिस्ट ते स्टे वरितो आहे, मिलियो कोन्हे तारीख़ खां वेंदो। असां चेटीचंड ते को केस कोन कयो आहे। असांजो हिकिड़ो उद्देश्य हो कि जेका लिस्ट आहे यथार्थ रखी वञे ऐं जेके नवां मेंबर अचनि था उनखे कमेटी द्वारा जोड़ियो वञे। असांखे इहो एलर्जी कोन्हे भई को मेंबर न जुड़े। अगरि 50 मेंबर 25 मेंबर अचनि था, पिछली बार बि 7 पंचायतूं ग़लती सां रहिजी वियूं, उन्हनि जो असां चुनाव अधिकारी हूंदे प्रिंट कढाए करे उते रखियोसीं, प्रत्याशी न कई, उहो बि लॻे थो अमर गुरबानी मना कई। बाक़ी 7 तारीख़ जो निर्णय ईंदो उहो असांखे मान्य आहे। जय झूलेलाल। पर मूंखे साहब हिकिड़ो सवाल आहे कि पिछली बार 11 अध्यक्षनि मिली करे काफ़ी फर्जी वोटनि उन्होंने यथार्थ लिस्ट रखी जंहिं लिस्ट तां छबलदास जी जीते आया उहा फर्जी कीअं थी? जॾहिं असां वोट ॾिनासीं तॾहिं फर्जी कोन हो, ऐं अॼु जॾहिं असां ॿिए प्रत्याशी था कढियूं त यानी माना फर्जी संस्था थी वई। शास्त्री नगर 40 साल पुरानी आहे, पूर्व अध्यक्ष आहे। असांखे व्हाट्सअप ते मैसेज बि आयल आहिनि कि तव्हांजी पंचायत में ही कोन थो थिए, तव्हांजी पंचायत में ही कोन थो थिए। असां पंचायत जा अध्यक्ष आहियूं, तव्हां कहिड़ी पंचायत जा अध्यक्ष आहियो? सवाल जवाबु कयो। तव्हांखे को अधिकार कोन्हे कि ॿई पंचायत में वञणु। तव्हां पंहिंजे घर आहियो, पंहिंजी पंचायत में तव्हां ख़ुशि आहियो। दिलीप कुमार असनानी 2015 में अध्यक्ष हो, उनजी ज़ाल जी संस्था आहे 2009 खां वठी राधे राधे। अॼु दिलीप असनानी मरी विया, उनजी ज़ाल जी संस्था हटाए छॾी, फर्जी आहे। त हिकिड़ा तव्हांजी राजा हरिश्चंद्र हार जी त न मुंहिंजी आहे न अॻिली पार्टी जी आहे, लिस्ट जी लड़ाई आहे। अगरि चुनाव हटाए छॾींदा त मथे साल जुड़ींदा। इहो त कोन्हे जेको आजीवन ई जेको धांधली हलंदी। हर साल नओं अध्यक्ष आयो आहे, कंहिं गड़बड़ कई आहे, कंहिं सुधारी आहे। अगर कुछ गड़बड़ कंदा तो मथे साल सुधरी वेंदी। उन साल भी अगर अचण वारो अध्यक्ष नथो सुधारे उन खां मथे साल सुधरी वेंदी। इहो त आहे कोन्हे कि चेटीचंड ख़त्म थी वियो, जयपुर शहर बंदि थी वियो, सिंधियुनि जी संस्थाऊं हटिजी वियूं, अहिड़ो कुझु बि कोन्हे। असांजी अपील आहे कि सभु अचो कोर्ट में 7 तारीख़ 2 नंबर कोर्ट आहे, ॾिसो जंहिंजी संस्था नथी जुड़े उहो पंहिंजो एफिडेविट खणी अचे, असां हुनजी संस्था जो एफिडेविट कोर्ट में ॾींदासीं। जय झूलेलाल।